हम ख़बर है वहां पहुचाऊं पिया। दौलतपुर पुलिस जो शाहपुर जहानिया में ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबिलो थियो आहे। ॿ ॾोहारी मारिजी विया आहिनि, हिकु ॼणो फरार थी वियो आहे। अवां दी ख़बर पहुचाऊं पिया शाहपुर जहानिया मां, जिते दौलतपुर पुलिस जो ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबिलो थियो आहे। मारिजी वियल ॾोहारियुनि वटां हिकु कलेक्शन कोप ऐं हिकु पिस्टल हथ कयो वियो आहे। दौलतपुर पुलिस जो चवणु आहे। अवां दी ख़बर पहुचाऊं पिया संग्राह मोरी वटि गश्त दौरान ॾोह जे इरादे सां बीठल हथियारबंदनि पुलिस खे ॾिसी फायरिंग करे ॾिनी आहे। पुलिस जी जवाबी फायरिंग में ॿ ॾोहारी थॾे ते मारिजी विया आहिनि, हिकु ॼणो फरार थी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे। शाहपुर जहानिया खां ख़बर पहुचाऊं पिया दौलतपुर पुलिस जो ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबिलो थियो आहे। ॿ ॾोहारी